नाज़रीन दानियों में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं त सामारो सूबाई वज़ीर सियाहत व सकाफ़त नवाद रात ऐं आक्यूज़ सैयद ज़ुल्फ़कार अली शाह 5 ॾींहं अॻु रेवेन्यू कॉलोनी मीरपुर ख़ास में मुबीना क़त्ल थी वियल सैयद एजाज़ हुसैन शाह बुखारी जी ताज़ियत लाइ बुलंदशाह हाउस सामारो पहुची अज़ीज़न सैयद ज़ुल्फ़कार अली शाह सैयद साजिद शाह बुखारी सां फातिह करे दुआए मग़फ़िरत पढ़ी। इन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे सैयद ज़ुल्फ़कार अली शाह चयो आहे त सैयद एजाज़ हुसैन शाह एक बेहतरीन वकील ऐं सुठी शख़्सियत जो मालिक हुयो जंहिंजो ओचितो मौत जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो आहे। ज़िले उमरकोट ऐं मीरपुर ख़ास ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। आउं DIG ऐं SSP मीरपुर ख़ास सां ॻाल्हाईंदुसि ऐं इन वाक़े जा तफ़सील वठंदुसि केस में केतिरी अॻ भराई थी आहे। सिंध गवर्नमेंट मक़तूल सैयद एजाज़ हुसैन शाह बुखारी जे वालिदैन सां हर मुमकिन सहकार कंदी ऐं हिन वाक़े में जेके भी माण्हू मुलविस आहिनि उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं ऐं वालिदैन सां इंसाफ़ थींदो। इन मौके ते पीर आफ़ाक़ जान सरंदी, साबिक़ चेयरमैन पीर इबाद जान सरंदी ऐं ॿिया पिणु गॾु